जी जी नात तरफ़ हलंदासीं त हाणे तव्हां असांखे कहिड़ी नात ॿुधाईंदो मोहम्मद शोएब सुमरो साहब? ये रत्तेर मशहूर मारूफ नात खाना शायर भी है अख्तियार शाह। बिस्मिल्लाह। अच्छा, सैयद अख्तियार शाह बादशाह नात पेश किया तो सुभान अल्लाह। हाँ बेबख्शण हार रखे अला वई काई गाल वणी मुकाई महबूब खे हिन खोटन मंझ खणी निंधण का धणका थिया ओ जॾहिं धण जो आयो धणी हर कोई न महबूब ते आवेठो हाँ महणी बिगड़ी भी न वरी कॾहिं जहाणे बात बणी महेसर न ॼणी अहिड़ी ज़ात अमड़का ओ सदको वञाए मां सुहिणा मोहम्मद राजन खे रंग लायई ओ सदको वञाए मां सुहिणा मोहम्मद राजन खे रंग लाए हो अम्मा आमिना साइण जे घर अम्मा आमिना साइण जे घर ओ पुनल पैर घुमाए सदको वञाए मां सुहिणा मोहम्मद राजन खे रंग लाए ओ सदको वञाए मां मिठड़ा मोहम्मद राजन खे रंग लाए ओ सूमर जी थी रात सदोरी ओ पिरह पुटी पिर भात सदोरी सूमर जी थी रात सदोरी ओ पिरह पुटी पिर भात सदोरी ओ दुनिया छजई चमकाए सदको वञाए मां सुहिणा मोहम्मद राजन खे रंग लाए सदको वञाए मां मिठड़ा मोहम्मद राजन खे रंग लाए ओ नबियन जो सरदार थी आए ओ उम्मत जो आधार थी आए ओ नबियन जो सरदार थी आए ओ उम्मत जो आधार थी आए ओ मौला शान वधाए सदको वञाए मां सदको वञाए मां मिठड़ा मोहम्मद राजन खे रंग लाए ओ आशिकन जूं दग में दीदू अची कराए अरबी दू तव्हां जे लाइ शेर पेश कयां थो रब अकबर दरबार ॾिखा जिते मल्क जबीन झुकाए पे मैं पैर चुमा उन कुतियां दे जड़े तोक गुलामी दे पाए पे ताम आराम नो हराम समझ के ओ दीद रोजे ते लाई पे बिस्मिल कामिल वेस वटा के ओ सक दरबार सजाए पे आशिकन जूं दग में दीदू हो अची कराए अरबी दू ओ बदकार सबई बख्शाए सदको वञाए मां सदको वञाए मां मिठड़ा मोहम्मद राजन खे रंग लाए ओ अख्तियार शाही नात ठाई ओ शुएब सुमरे गाए बुधाई अख्तियार शाही नात ठाई ओ शुएब सुमरे गाए बुधाई ओ सना कर पंहिंजो बणाए सदको वञाए मां सदको वञाए मां मिठड़ा
मोहम्मद राजन खे रंग लाए सदको वञाए मां सुहिणा मोहम्मद राजन खे रंग लाए ओ अम्मा आमिना साइण जे घर अम्मा हलीमा साइण जे घर ओ पुनल पेर घुमाए सदको वञाए मां सुहिणा मोहम्मद राजन खे रंग लाए मोहम्मद शोएब सोमरो साहब माशाल्लाह सां नात जेकी पेश करे रहियो थी त तव्हां जी ॻाल्हि कई त उन ॾींहुं असां सां गॾु आहे सिकंदरी साहब जेके अब्दुल लतीफ़ त उन्हनि हिकिड़ो लफ़्ज़ कढियो ज़ीलड़ो मौलूद इहो लफ़्ज़ आहे न जी बिल्कुलु इहो ज़ीलड़ो मौलूद त मतिलबु की ही मौलूद ई हो जेके तव्हां पेश कई जी जी इहो मौलूद ई हो मौलूदी मक़सदु इहो ई हूंदो आहे त मुंहिंजे आका जे ॼमण जो हा मौलूद जो अंदाज़ पंहिंजो हूंदो नात जो अंदाज़ पंहिंजो हूंदो हा बिल्कुलु हा सही बिल्कुलु त अॻिना तरफ़ हलूं था जी, असां सां गॾु आहिनि साईं जनाब हसनैन सईद नक्शबंदी साहब तो कौन सी नात सुनाएंगे